सिंध पाकिस्तान जी माउ आहे। सिंध अमुन पसंद ऐं सिंधी माण्हुनि जो सूबो हज़ारे सालनि खां क़दीम मुल्क आहे। असांखे न कंहिं तहज़ीब सेखारी आहे, न तमदुन, न इख़लाक़, पर सिंधी हिकु अज़ीम क़ौम, अज़ीम माण्हू, अज़ीम धरती। ऐं 1947 खां पोइ आयल लोधियल तड़ियल माण्हू हिंदुस्तान में जेके आया, उन्हनि मुख़्तलिफ़ मौक़नि ते फितना ऐं फ़साद फैलाया आहिनि, इंतशार फैलाया आहिनि। उनखां पहिरियां अमुन पसंद माण्हू हिते रहंदा हुआ, जेके वरी हितां लॾ पलाण करे हिंदुस्तान हलिया विया ऐं हिंदुस्तान में हे अचे पहुता जिन कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, सखर, नवाबशाह ऐं ॿियनि ॻोठनि में फैलिजी विया ऐं वरी 72 खां पोइ वरी लॾ पलाण करे कराची, हैदराबाद वॾनि शहरनि ताईं वरी हलिया विया। उते उन्हनि जा कब्ज़ा आहिनि गैर क़ानूनी, छो जो ॿाहिरियां धारिया आया आहिनि। सिंधी असुल वारिस धणी कराची जा सिंधी आहिनि, पर इंतज़ामिया हुकूमत जी कोताही न, सुस्त न, लापरवाह आहिनि, कमज़ोर आहिनि, बुज़दिलनि जो उहो मुख़्तलिफ़ मौक़नि ऐं वक़्तनि ते फ़ाइदो वठंदा रहनि था ऐं धमकाईंदा हिसाईंदा रहनि था, जेके असुली धरती धणी आहिनि। जेकॾहिं हिननि खे अलॻि सूबे जो शौक़ु आहे त वापसि हिंदुस्तान हलिया वञनि। उते तमामु घणा सूबा आहिनि, 52 सूबा आहिनि ऐं वाघा बॉर्डर बि खुलियल आहे। आॾो RSS वारा हुननि जे इस्तक़बाल जे लाइ हिंदुस्तान में मौजूदु आहिनि ऐं अबा ॾाॾा बि हुते हुन जा फसल, ज़मीनूं, बाग़ जेके 47 में छॾे आया, पंहिंजा सरसब्ज़ बनियूं ऐं वॾा वॾा बाग़ जेके छॾे विया, उहे हुननि जे इंतज़ार में आहिनि। उन्हनि जा घर ऐं घिटियूं हुननि जे इंतज़ार में आहिनि। वापसि पंहिंजा उहे बाग़ ऐं बनियूं ऐं फसल ऐं मिल्कियतूं ऐं घर वञी संभालनि। ऐं हिते इहो किन क़िस्म जी जेके हरकतूं आहिनि थोरी घणी ॻाल्हि ते, हाणे लाहौर में बि गटर में ॿारु किरी मरी वियो आहे, पर हुते कंहिं बि सूबे जो या वफ़ाक़ खे हवाले करण जो मुतालबो न थियो आहे। पर इहो साॻियो गटर वारो वाक़ियो कराची में थिए हा त तहसुब परस्त ऐं ग़ैर मुहज़िब उर्दू मीडिया, जेकी सिंध जी हमेशह दुश्मन रही आहे, उहे हिन गटर वारे वाक़िए खे, ॿार जे मरण खे बि वॾो हंगामो करे पेश करियां त कराची खे वफ़ाक़ जे हवाले कयो या असांखे अलॻि सूबो जो ॿारु गटर में किरी मरी वियो आहे। पोइ चइबो आहे न, चोर मचाए शोर। वरी जमायत इस्लामी खे अरबें रुपया मिलनि था, 7 टाउन उन्हनि जे हवाले आहिनि। अरबें रुपया उन्हनि खे हर महीने मिलनि था, जेके जमायत इस्लामी जे जलसनि, सेमिनारनि ऐं ॿियनि ख़र्चनि में अचनि था। पर उन्हनि खे बि को पुछण वारो कोन्हे, तव्हां हेॾो गोड़ शोर छो था कयो, तव्हां वटि बि त बजट अरबें रुपया अचे थी। पर हुकूमत ऐं पीपल्स पार्टी जे अॻुवाणनि जी कमज़ोरियुनि जे करे कराची जे अंदरि MQM ऐं जमायत इस्लामी उन्हनि खे प्रेशर ॾेई वेठी आहे, दबाव में रखी वेठी आहे ऐं उन्हनि जा अंडर प्रेशर आहिनि। छो जो करप्शन में एतिरो ॿुॾल आहिनि पीपल्स पार्टी जा वज़ीर, MPs, MNAs, जो हुननि खे मुनासिब ऐं सही तरीक़े सां जवाब बि नथा ॾेई सघनि, न पंहिंजो मौक़ुफ़ सुठे नमूने सां पेश करे था सघनि। इहे सिर्फ़ु करप्शन जे करे ऐं हिननि जे नाअहल ऐं कोताहियुनि जे करे, नाअहल वज़ीर पंहिंजो दिफ़ा बि नथा करे सघनि ऐं 2 जमायतूं उन्हनि खे हमेशह दाबे हेठि रखियूं वेठियूं आहिनि। ऐं थोरी घणी ॻाल्हि थिए त कराची खे वफ़ाक़ जे हवाले कयूं या फ़ौज जे हवाले कयूं। वफ़ाक़ जे हवाले न थींदो, न फ़ौज जे हवाले थींदो, पर तव्हां फ़ौज जे हवाले थी वेंदव जेकॾहिं तव्हांजा इहे करतूत ऐं कारनामा रहिया। जंहिंखे कराची में नाहे रहणो, उहो त पहिरीं फ़ुर्सत में पंहिंजो वक़्तु न विञाए ऐं पहिरीं फ़ुर्सत में तकिड़ो तकिड़ो जेको आहे वाघा बॉर्डर टपी हिंदुस्तान हलियो वञे ऐं बाक़ी ज़िंदगी उते गुज़ारे। कराची सिंध जो दारुल हुकूमत आहे, दारुल ख़िलाफ़ आहे ऐं सिंधनि जो क़दीम शहर आहे ऐं सिंधनि जी उते वॾी आबादी आहे। का मुहाजिरनि जी एॾी आबादी कोन्हे जो उन्हनि खे अलॻि सूबो थिए। अलॻि सूबे जा शौक़ीन हिंदुस्तान हलिया वञनि। कराची सिंधनि जी आहे। हाणे इहे त थियूं ॻाल्हियूं हुननि जे जवाब में, ऐं उन्हनि जा जवाब ॿिया बि दोस्त ॾियनि था, सिंधी माण्हू ॾियनि था फेसबुक ते मुख़्तलिफ़ ज़रियनि सां, जंहिंमें इख़लाक़ खां किरियल ॿोली बि आहे, त इख़लाक़ जे अंदरि बि आहे, त दलीलनि सां बि आहे। इहे जवाब त थींदा रहंदा, पर सिंधनि खे वरी पंहिंजी अलॻि हिकिड़ी मनसूबाबंदी, हिकमत अमली बि ठाहिणी जोड़नी पवंदी ऐं मुस्तक़बिल खे नज़र में रखी ऐं हिननि जे कारनामनि, करतूतनि खे ॾिसी त कॾहिं बि धरतीअ सिंध सां मुहबत, कॾहिं 77 साल थी विया आहिनि, अञा त हिननि खे सिंध जी धरती या सिंध जे माण्हुनि सां मुहबत न आहे।
न सिंध ऐं सिंधी ॿोली सां। त इन्हनि शयुनि खे नज़र में रखी सिंधी माण्हुनि खे वरी पंहिंजी मनसूबाबंदी ऐं मुस्तक़बिल जे हवाले सां पंहिंजो लाहे अमल जोड़णो पवंदो। ख़ासि तौर ते कराचीअ में आबाद थियणु, उते कारोबार करणु, उते वापारु करणु, छो जो वॾे में वॾी अहमियत कारोबार ऐं वापार खे आहे। जंहिंजे करे पठान कराची में कामयाबु विया, जो कारोबारी वापारी जे माण्हू थी विया ऐं जेके कारोबार सां लाॻापियल शयूं उहे सभु उन्हनि जे हथ आहिनि, उन्हनि जे कंट्रोल में आहिनि। त सिंधी माण्हुनि खे हिननि खे जवाबु ॾियण सां गॾोगॾु वरी पंहिंजी प्लानिंग मनसूबाबंदी बि करणी आहे त कारोबार ऐं वापार में भरपूर नमूने सां रेड़ी खां वठी बांडी खां वठी दुकान होटल ताईं हर शइ में कारोबार बि करिणो आहे। उते ॼमी रहणो बि आहे ऐं छॾिणो न आहे, आबाद उते थियणो आहे। कराची में घणे में घणी आबादी बि थिए ऐं घणे में घणो कारोबार ऐं वापार ॾांहुं बि तवजह थिए। रुॻो नौकिरियुनि जे आसिरे ते न हुजे, जो नौकिरी हली वञे त वरी जेको आहे वापसि ॻोठु मोटी अचे, पर वापारु कारोबार वारो माण्हू त मज़बूत थी पंहिंजे दुकान ते कारोबार ते वेठो रहंदो। सो मनसूबाबंदी बि ज़रूरी आहे ऐं हिननि खे जवाबु ॾियण बि ज़रूरी आहे। बाक़ी पीपल्स पार्टी जी ना हली कोताही त सभिनी जे अॻियां आहे। उन्हनि जी करप्शन, उन्हनि जूं मजबूरियूं, उन्हनि जूं कमज़ोरियूं, जंहिंजो जमायत इस्लामी MKM फ़ाइदो वठी रही आहे।